डिप्टी कमिश्नर खैरपुर अमलदारन खे हिदायत कंदे चयो आहे त चौमासे जी बरसातनि खां अॻु ई समूरा इंतज़ाम मुकमल कया वञनि। डीसेल्टिंग, सफ़ाई सुथराई समेत समूरो कम मुकमल करे रिपोर्ट फराहम कई वञे। इन ॾस में डीसी खैरपुर राजा तारिक चांडियो जी सदारत हेठि ओवरसाइट कमेटी जो इजलास थियो, जंहिंमें एक्सीएन पब्लिक हेल्थ पारां तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी वई। इजलास में समूरनि तालुकनि जे असिस्टेंट कमिश्नरनि, एक्सीएन पब्लिक हेल्थ, एसटीओज़, इंजीनियरनि ऐं ॿियनि लाॻापियल अमले शिरकत कई। डिप्टी कमिश्नर लाॻापियल अमलदारनि खे हिदायतूं ॾींदे चयो त गैरफ़ाल मशीनरी जी जल्द मरम्मत कराए डिस्पोज़ल अंदरि स्टैंड बाय मोटरनि ऐं जनरेटरनि जी मौजूदगी खे यकीनी बणायो वञे। हुन चयो त बरसातनि जे दौरान को बि अज़र क़बूल न हूंदो। गफ़लत कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई अमल में आंदी वेंदी। डीसी राजा तारिक चांडियो एक्सीएन पब्लिक हेल्थ खे हिदायत कंदे चयो त ज़िले जे समूरे नॉन फंक्शनल डिस्पोज़ल खे जल्द फ़ाल करे रिपोर्ट पेश कई वञे। हुन चयो त शहर अंदरि साफ़ पाणी ऐं ड्रेनेज जा तमामु घणा इशूज़ आहिनि। अवाम पारां रोज़ानो जी बुनियाद ते अहिड़ियूं शिकायतूं मिली रहियूं आहिनि। अवामी शिकायतनि खे फ़ौरी तौर ते ख़त्म करे रिपोर्ट फराहम कई वञे।